इते वांखे ब्रेकिंग न्यूज़ ॾींदासीं त कंबर जी जाबलू पट्टी रबी वारे इलाइक़े में धाड़ेलनि जो पाण में झेड़ो थियो आहे ऐं बदनाम धाड़ेल उस्मान वको मारिजी वियो आहे। आगाह कयूं पिया अव्हांखे त इलाइक़े में इहे बि चोबोल आहिनि त उस्मान वको पाण में ज़ाती झेड़े जे नतीजे में मारिजी वियो आहे। आगाह कयूं पिया अव्हांखे त कंबर जी जाबलू पट्टी रबी वारे इलाइक़े में धाड़ेलनि जो पाण में झेड़ो थियो। इलाइक़े में इहे बि चोबोल आहिनि त उस्मान वको बदनाम धाड़ेल हो जेको ज़ाती झेड़े जे नतीजे में मारिजी वियो आहे। ख़बर अव्हांखे ॾियूं पिया कंबर वेझो रबी जी जाबलू पट्टी में धाड़ेलनि जो पाण में झेड़ो थियो आहे। इलाइक़े में इहे बि चोबोल आहिनि त उस्मान वको बदनाम धाड़ेल जेको ज़ाती झेड़े जे नतीजे में मारिजी वियो आहे। ख़बर अव्हांखे ॾियूं पिया बदनाम धाड़ेल उस्मान वको मारिजी वियो आहे। जाबलू पट्टी आहे कंबर जी जंहिंखे रबी जो इलाइक़ो चयो वेंदो आहे। धाड़ेलनि जो पाण में झेड़ो थियो। पुलिस बि इहा दावा करे पई त बदनाम धाड़ेल उस्मान वको मारियो वियो आहे। तफ़सीलन सां मालूम कयूं था कंबर मां टाइम न्यूज़ जे रिपोर्टर अब्दुल हमीद गोपांग खां। अब्दुल हमीद आगाह कजो जाबलू पट्टी वारे इलाइक़े में फायरिंग थी आहे। ॿुधाए पियो वञे बदनाम धाड़ेल उस्मान वको मारिजी वियो आहे। पुलिस जी फायरिंग में इहो बदनाम धाड़ेल मारिजी वियो या धाड़ेलनि जो पाण में को झेड़ो थियो आहे? जी कंबर राजकोट ज़िले में दहशत जी अलामत बणियल बदनाम ज़माना धाड़ेल उस्मान वको जंहिं ते 20 लख रुपया गवर्नमेंट जी इनाम रखियल आहे उन जे मारिजण जा इतला आहिनि। ॿुधाए पियो वञे त धाड़ेल उस्मान वको पंहिंजे इन ज़ाती दुश्मनी तहत धाड़ेलनि जे ॿिनि टोलनि में मुक़ाबिलो थी पियो। ज़िले कंबर राजकोट जे रबी पुल जे कटे वारे पासे में धाड़ेलनि जी ॿिनि धुरनि में मुक़ाबिलो थी पियो जंहिंमें बदनाम धाड़ेल उस्मान वको मारिजी वियो आहे। जॾहिं त रबी पुल ऐं कंबर पुलिस जेका आहे उहा दावा पई करे त असां उस्मान वको खे हिन मुक़ाबले बाद खेसि क़तलु कयो आहे, मारियो आहे। जॾहिं त बदनाम ज़माना धाड़ेल उस्मान वको जे मथां ज़िले कंबर राजकोट ऐं दादू जे मुख़्तलिफ़ थाणनि ते 100 खां वधीक फुर धाड़नि अगवा ऐं केतिरनि पुलिस अहलकारनि खे क़तलु करण जा मतिलबु केस दाख़िल कयल आहिनि। जॾहिं त गवर्नमेंट तरफ़ां मतिलबु 20 लख रुपया ज़िंदा जा मुर्दा गिरफ़्तार करण ऐं माल ते इनाम पिणु रखियलु आयो जेको अॼु ॿुधाए पियो वञे त कंबर राजकोट ज़िले जे जाबलू पट्टी में मारिजी वियो आहे। जी अब्दुल हमीद आगाह कजो कंबर जी अवां ॿुधाए पिया त जाबलू पट्टी जो इलाइक़ो आहे जिते बदमनी जो राज हो ऐं इलाइक़े में ख़ौफ़ जी अलामत हो उस्मान वको। पुलिस इन जा वधीक कोई तफ़सील जारी न आहिनि कया, सिर्फ़ु इहो ॼाणायो आहे त पुलिस सां मुक़ाबले में हू मारिजी वियो आहे। जी बिल्कुलु पुलिस शुरूआती जांच में इहो ॿुधाए पई त बदनाम ज़माना धाड़ेल उस्मान वको खे गश्ती पुलिस जेको आहे सो माना मुक़ाबले बाद हुनखे मारियो आहे। जॾहिं त इलाइक़े में जेके चौबोल आहिनि त ज़ाती दुश्मनी तहत चांडिया बिरादरी जे माण्हुनि उस्मान वको खे बस टणी ऐं क़तलु कयो आहे जेको हिकिड़ो ई जेको आहे सो मारिजी वियो आहे। जी ठीकु आहे। इलाइक़े जी पुलिस जी उपतड़ जेके इलाइक़े में चोबोल आहिनि त पाण में ज़ाती झेड़ो हो ऐं धाड़ेलनि जे झेड़े में बदनामी ज़माना धाड़ेल उस्मान वको मारिजी वियो आहे। जॾहिं त कंबर जी गेबी पुलिस जे दावा साम्हूं अचे पई त पुलिस मुक़ाबले में उस्मान वको खे मारियो वियो आहे। मुख़्तलिफ़ थाणनि ते उन ख़िलाफ़ केतिरा ई केस दाख़िल थियल हुआ ऐं उन जी सिर जी क़ीमत बि मुक़ररु कई वई हुई।